नाज़रीन, कराची में योम आशूर जे दिहाड़े वारो मरकज़ी मातमी जुलूस नश्तर पार्क में बरामद किया वियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे कमर मेमन। जी बिल्कुल, करबला के मैदान में इस्लाम की सरबुलंदी खातर पैनी जानी जो कुर्बानियों ॾींदड़ हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि साथियुनि खे भेटा पेश करण जे लाइ 10 मुहर्रम अल हराम जो मुख्य जेको जुलूस है वो निश्तर पार्क में बरामद थी चुको है ऐं सख्त सिक्योरिटी पहिरे हेठि पंहिंजे आख़िरी मंज़िल तरफ़ रवां ऐं दवा है। जुलूस पंहिंजे रवायती रस्तनि नुमाइश चौरंगी, ताज कम्प्लेक्स, सदर, तिब्बत सेंटर, एमेजना रोड, बोल्टन मार्केट खां थींदो खारादर में इमाम बारगाह ईरानिया हुसैनिया पहुची नहर थींदो, जंहिंखां पोइ हुते शाम ग़रीबां बर्पा कई वेंदी। इन हवाले से सिक्योरिटी जा पिणु सख्त इंतजाम किया विया आहिनि। 5000 खां वधीक पुलिस ऑफिसर ऐं जवान सिक्योरिटी फर्ज़ सरअंजाम ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त रेंजर्स जा जेके अटाला आहिनि उहे पिणु सिक्योरिटी ते मुक़ररु थियल आहिनि। जुलूस जे जेके दाख़िली रस्ता आहिनि उते वाक थ्रू गेट लॻाया विया आहिनि ऐं आज़ादारनि खे सख़्त तलाशी वठण खां पोइ अंदरि अचण जी इजाज़त ॾिनी पई वञे। जेको जुलूस जो जेको रस्तो आहे उनखे लॻंदड़ घिटियूं आहिनि उन्हनि खे कंटेनर हणी सील कयो वियो आहे। जेके घणमांड इमारतूं आहिनि उन्हनि ते माहिर निशानेबाज़ मुक़ररु किया विया आहिनि। इन के अलावा बम डिस्पोजल स्क्वाड जा जेके एहलकार आहिनि उहे जुलूस जे रस्ते ऐं आसपास जे इलाइक़नि खे सुराग सां कुतनि जी मदद सां चेक करे रहिया आहिनि। CCTV कैमराऊं लॻायूं वयूं आहिनि जंहिंजे ज़रिए मरकज़ी कमांड एंड कंट्रोल सेंटर में जुलूस की निगरानी कई पई वञे। इन के अलावा जुलूस की हेलीकॉप्टर के ज़रिए फिज़ाई निगरानी पिणु कई पई वञे ऐं पाकिस्तान आर्मी के दस्तनि खे इंतहाई चौकस हालत में रखियो वियो आहे। जी।